नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त बरिया सिटी के मेन स्टॉप चौक ते फरियाल टालपुर के तावन सां हलंदड़ थिल्समिया वेलफेयर एसोसिएशन शहीद बेनज़ीराबाद पारां सईद अमीर अली शाह ऐं सईद उज़ैर अहमद शाह के तावन सां हिक ॾींहं जे रत जो अतियो गॾु करण ख़ातिर कैंप क़ाइम कई वई है। कैंप में 92 माण्हू रत जो अतियो ॾिनो, जंहिं सबबि 59 ॼणनि जे रत जो अतियो वेलफेयर वटि जमा कयो, जॾहिं त 23 ॼणनि जे रत में हेपेटाइटिस जो मर्ज़ ज़ाहिर थियो। इन सिलसिले में वधीक तफ़सील ॿुधाए रहियो बरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, नवाबशाह थिल्समिया केयर सेंटर पारां बरिया सिटी में एक ॾींहं वारी रत वठण जी कैंप लगाई वई है। इन कैंप जो मकसद इहो है त थिल्समिया जे 2000 जेके ॿार आहिनि जेके हिननि वटि एडमिट आहिनि उन्हनि खे रत जेको आहे सो लॻायो वेंदो आहे। रत वठण जे हवाले सां हिते काफ़ी शहरी ऐं जेके आहिनि आसपास जा माण्हू मौजूदु आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। साईं, थैलेसीमिया जेको केयर सेंटर खां ही सफ़र जो आगाज़ थियो ऐं हाणे जेको आहे सो थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी ताईं सफ़र पहुतो आहे। ही क़रीबन जेको आहे सो इदारो शफ़ाफ़ियत जे लिहाज़ खां सॼे सिंध पाकिस्तान में सुञातो वञे थो। कयो था ख़ासि करे शुरूआत में टेस्टूं करायो त थैलेसीमिया आहे या तव्हांखे न आहे, छाजे करे हीअ हिकिड़ी जेकी बीमारी आहे हीअ विरसे में वालदीन जे विरसे में मिले थी ॿारनि खे। ही थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जी असांजी टीम आहे। एक्चुअली छा आहे त असां वटि रजिस्टर्ड 2000 ॿार आहिनि थैलेसीमिया जा, जंहिंखे ॿारनि खे हफ़्ते में 15 ॾींहं ब्लड चढ़ंदो आहे। असां वटि हर ॾींहं ते 70 खां 80 ॿारनि खे ब्लड लॻंदो आहे ऐं ब्लड तव्हांखे ख़बर आहे त तमामु घणो ॾुखियो आहे उनखे वठण जे लाइ। इन्हनि शयुनि खां हटी करे ॾिठो वञे त हिन तारीख़ तमामु घणी जेका सपोर्ट मिली आहे उहा आहे मैडम मोहतरमा फरियाल टालपुर साहब जी तरफ़ां। मैडम जी पंहिंजी ذاتی दिलचस्पी आहे ऐं उन जे करे हिन इदारे खे माशाल्लाह मैडम पाण ईंदा रहंदा आहिनि, वक़्तु विज़िट कनि था इदारे खे। त 2000 खां वधीक जेके ॿार आहिनि उहे असां वटि एडमिट थियल आहिनि ऐं उन जेको आहे सो थिल्समिया जे जेको आहे हिननि जो ज़ेर इलाज आहिनि जिन खे ही रत ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन ताहम मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।